महांगी बिजली का निजात हासिल करण लाइ हुकूमत जो पहिरियों कदम। वफ़ाक़ी काबीना 5 IPP सां मुआहिदा ख़त्म करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। सालियानो 60 अरब रुपयनि जो फ़ाइदो थींदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त मासीअ में संग दिल हुक्मरान चयो त महांगाईअ सां संदसि को बि वास्तो नाहे। नई हू शयुनि जा अघ घटाइण आया आहिनि, पर हाणे ईअं नाहे। मुल्की मईशत मुस्बत रुख में वञी रही आहे। ॿियनि IPP सां बि मुआहिदनि ते नज़रसानी कई वेंदी। बिजली जी क़ीमत 10 रुपया फी यूनिट घटि थियण घुर्जे। IPP सां मुआहिदनि ते नज़रसानी सां 411 अरब रुपयनि जी बचत थींदी। कोशिश आहे त लाइन लॉसेस खे घटाए वञे। तवानाई वारे वफ़ाक़ी वज़ीर अवैस लगारी जी इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस। अवैस लगारी चयो आहे त सनअतुनि मिडिल ऐं लोअर मिडिल क्लास ते बिजली जे अघनि जो वॾो बार आहे। हैदराबाद, सखर ऐं कोयटा डिस्कोस जे नुक़सान में इज़ाफ़ो थियो। सदर आसिफ अली ज़रदारी 2 ॾींहनि जे सरकारी दौरे ते तुर्कमानिस्तान पहुची वियो। सदर आसिफ अली ज़रदारी जी अशकाबाद पहुचण ते तुर्कमानिस्तान जे डिप्टी वज़ीर आज़म आजियां कई। सदर आसिफ अली ज़रदारी खे रिवायती मानी ऐं गुल बि पेश कया विया। सदर आसिफ अली ज़रदारी तुर्कमानिस्तान जे क़ौमी शाइर मखदूम गुली फराही जी सालगिरह जी तक़रीब में शिरकत कंदो। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी जी नून लीग जे सदर नवाज शरीफ सां मुलाक़ात। आइनी तरमीम समेत मुख़्तलिफ़ मामलनि ते ॻाल्हियूं। ज़रनि मूजिब बिलाल भुट्टो ज़रदारी ऐं नवाज शरीफ विच में आइनी तरमीम खे पार्लियामेंट में पेश करे मंज़ूर कराइण वारे मामले ते बि ॻाल्हियूं कई वयूं। पेशावर में वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर जी मेज़बानी हेठि ग्रैंड जिरगो। शिरकत कंदड़ समूरनि सियासी पार्टियुनि पाबंदी मढ़ियल। PTM सां ॻाल्हियुनि जो इख़्तियार वज़ीर आला KP अली अमीन गंडापुर खे ॾेई छॾियो। जिरगे में वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी ऐं गवर्नर फैसल करीम कुंडी बि शिरकत कई। अली अमीन गंडापुर चयो त सूबे जे अमुन लाइ सियासत खां मथां सोचणो पवंदो। शहरनि जी जान ऐं माल जो तहफ़ुज़ असांजी ज़िम्मेवारी आहे। कंहिं बि मसइले जो हल तशद्दुद न, पर ॻाल्हियूं ई आहिनि। घरू वज़ीर मोहसिन नक़वी चयो त जरगे ते को बि एतिराज़ नाहे। सभ खां पहिरीं पाकिस्तान, ॿियूं ॻाल्हियूं बाद में ईंदियूं आहिनि। फैसल करीम कुंडी चयो त मुल्क जे आइन ऐं कानून खे मञींदड़नि सां ई ॻाल्हियूं थी सघनि थियूं। पाक सऊदी बिज़नेस फोरम जो इस्लामाबाद में इजलास। ॿिन्ही मुल्कनि में मुख़्तलिफ़ शोबनि में सहकार वधाइण वारे अज़म जो इज़हार। सऊदी अरब जे सीड़पकारी वारे वज़ीर ख़ालिद बिन अब्दुल अज़ीज़ अल फलाह चयो आहे त दोस्त न पर हिकु ख़ानदान आहियूं। माशी इस्तेहकाम लाइ पाकिस्तान जी मदद करणु चाहियूं था। SIFC सऊदी अरब लाइ अहम आहे। पाकिस्तान ऐं सऊदी अरब खे कंहिं मुआहिदे जी ज़रूरत न आहे। सऊदी पाकिस्तान जे माशी इस्तेहकाम लाइ हर मुमकिन सहकार कंदो रहंदो। सऊदी अरब जी सीड़पकारी वारे वज़ीर ख़ालिद बिन अब्दुल अज़ीज़ जी सदर आसिफ ज़रदारी ऐं आर्मी चीफ सां धार मुलाक़ात। ॿितरफ़नि लाॻापन ऐं सीड़पकारी मामलनि ते ॻाल्हियूं। सदर आसिफ अली ज़रदारी सऊदी अरब जे विजन 2030 जी वाखाण कई। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर चयो आहे त सऊदी वफ़द जो पाकिस्तान जो दौरो मज़बूत लाॻापन जो सबूत आहे। पाकिस्तानी अवाम सऊदी अरब लाइ इज़त ऐं मुहबत रखे थो। सिंध ह्यूमन राइट्स कमीशन डॉक्टर शाहनवाज़ कुंबर जो क़तल अदालत खां मथां क़तल करार ॾींदे रिपोर्ट पधरी करे छॾी। सिंध ह्यूमन राइट्स कमीशन जे चेयरमैन इक़बाल डेथो ऐं मेंबर ज़हीर ठाकुर मीरपुर ख़ास में मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त डॉक्टर शाहनवाज़ ख़िलाफ़ सोशल मीडिया ते लॻायल इल्ज़ामनि जी FIA खां जांच कराइण बिना मथस केस दाख़िल कयो वियो। उमरकोट में एहतजाजी मुज़ाहिरनि दौरान SSP आसिफ रज़ा बलोच जी तक़रीर ज़ाब्तनि ख़िलाफ़ हुई। उमरकोट पुलिस कहिड़े बुनियाद ते डॉक्टर शाहनवाज़ खे मीरपुर ख़ास पुलिस हवाले कयो।
सिंध ह्यूमन राइट्स कमीशन जी रिपोर्ट में जणायो वियो आहे त IG सिंध तरफ़ां जोड़ियल जांच कमेटी जी रिपोर्ट में कंहिंखे बि जवाबदार करार न ॾिनो वियो। पोस्टमार्टम रिपोर्ट में बि तकरार आहिनि। मेडिकल बोर्ड जुड़ण घुर्जे। सिंध हाई कोर्ट MDK टेस्ट में बेज़ाब्तियन बाबति केस जो लिखत में हुकुमनामो जारी करे छॾियो। PMDC खे केस जी ईंदड़ ॿुधणीअ ताईं MDK टेस्ट जा नतीजा जारी न करण ऐं मेडिकल कॉलेजिस खे दाख़िलाउनि जो अमल शुरू न करण जो हुकुम। मामले जी जांच लाइ चीफ सेक्रेटरी सिंध FIA साइबर क्राइम जे डायरेक्टर ऐं ॿियनि ते ॿधल कमेटी जोड़ण जो हुकुम। अदालत जो कमेटी में PMDC जे सदर या नुमाइंदे ऐं IBA टेस्टिंग एजेंसी जे ॿियनि नुमाइंदनि खे बि शामिल करण जो हुकुम। हुकुमनामे में चयो वियो आहे त कमेटी 15 ॾींहनि में टेस्ट में बेज़ाब्तियन ऐं ज़िम्मेवारनि जो तयन करे। सरकारी नौकरियुनि लाइ उमिरि जी हद में ख़त्म कयल रियायत बहाल करण जो इम्कान। ज़रनि जो चवणु आहे त सिंध काबीना सुभाणे थींदड़ इजलास में ॿियनि सूबनि में नौकरियुनि लाइ ॾिनल रियायत खे नज़र में रखी फ़ैसिलो कंदी। उमिरि जी हद में रियायत ख़त्म थियण सबबि 28 वरियनि खां मथे जमार वारा लखे उम्मीदवार परेशान। कराची में सचल गुलशन मेमार सुपर हाईवे गुलिस्तान जौहर ऐं गुलशन इकबाल समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मिटीअ जे तूफ़ान खां पोइ बरसात जो बसकारो। मौसम ख़ुशगवार बणिजी वई। मुल्तान टेस्ट में क़ौमी टीम खे शिकस्त जो ख़तरो। इंग्लैंड क्रिकेट टीम हिक इनिंग में 800 खां वधीक रन्स ठाहे रिकॉर्ड जोड़े वरितो। हैरी ब्रोक जे ट्रिपल सेंचुरी ऐं जो रूट जी डबल सेंचुरी। मेज़बान टीम मैच जे चौथे ॾींहुं 7 विकेटुनि जे नुक़सान ते 823 रन्स ठाहे इनिंग डिक्लेयर करे छॾी। इंग्लैंड पाकिस्तान ख़िलाफ़ टेस्ट क्रिकेट जी तारीख़ में 800 खां वधीक रन्स ठाहींदड़ पहिरीं टीम बणिजी वई। पाकिस्तान तरफ़ां नसीम शाह ऐं साइम अयूब ॿ विकेटूं वरितियूं। शाहीन शाह फिरदी आमिर जमाल ऐं आगा सलमान हिक रांदीगर खे आउट कयो। चौथे ॾींहं जी पुॼाणी ते क़ौमी टीम जूं 152 रन्सुनि ते 6 विकेटूं किरी पयूं। ओपनर अब्दुल्ला शफीक 0 ते आउट, साइम अयूब 25, शान मसूद 11, बाबर आज़म 5 ऐं मोहम्मद रिज़वान 10 रन्सूं ठाहे आउट। आगा सलमान 41 ऐं आमिर जमाल 27 रन्सूं ठाहे क्रीज़ ते मौजूद। इनिंग जी शिकस्त खां बचण लाइ क़ौमी टीम खे 115 रन्सुनि जी ज़रूरत। ऐं टेनिस जा 22 ग्रैंड स्लैम खटींदड़ अज़ीम रांदीगर राफेल नडाल रिटायरमेंट जो ऐलान करे छॾियो। ईंदड़ महीने डेविस कप फाइनल में हू स्पेन तरफ़ां पंहिंजो आख़िरी मैच खेॾंदो। राफेल नडाल जो चवणु आहे त गुज़िरियल कुझु साल ॾुखिया हुआ। आख़िरी 2 सालनि दौरान इंजरीज़ खे मुंहुं ॾिनो। राफेल नडाल कैरियर में 22 ग्रैंड स्लैम, 14 फ्रेंच ओपन ऐं 4 US ऐं 2 ऑस्ट्रेलियन ओपन ऐं बैडमिंटन टाइटल बि खटे चुको।